अवामी हुकूक इतिहाद वारे पारां बदअमनी ख़िलाफ़ धरणो हयो वियो। हुकूक इतिहाद अॻवाननि थाणो रोड फासिल राहू चौक लॻ शामियाना लगाए धरणो लगायो, जिते अॻवाननि अली रज़ा चोलियाणी, मोहम्मद सिद्दीक मंगणे जो, अब्दुल हकीम बुघियो, मज़हर छुटो ऐं ॿियनि जो चवणु हो त असां सिर्फ़ चोरनि जे साथारियुनि जा नाला था पुछणु चाहियूं, चोरनि जा नाला पुछणु था चाहियूं ऐं पाथारीदारनि जा नाला पुछणु था चाहियूं। चोरनि जा फुटेज बि अची चुका आहिनि CCTV में, जंहिंमें वकार रज़ा जी गाॾी आहे, तव्हांजो दोस्त आहे, शहर जो आहे, इताद जो हिसो आहे। असद उर्फ़ लबेक उनजी गाॾी चोराइजी वई अवामी हुकूक इताद जे दर तां। अली हसन बुरड़ो असांजो इतादी आहे, उनजी गाॾी फुरिजी वई। 3 चोर क्लियर आहिनि, 3 ॾोहनि जा, पर पुलिस उन खां पुछण लाइ तयारु कोन्हे को, छो जो हू इतिहाद जो हिसो आहिनि। पर मां तव्हांजे थ्रू इहा शइ रखणु थो चाहियां, जेकॾहिं असांखे इहे फुरियूं वापसि न करायूं वयूं ऐं चोर गिरफ़्तार न कया हुया त असां धरणो IG ऑफिस जी दर ते लॻाईंदासीं। IG सिंध का था करियूं पिया त जॾहिं तव्हांजे पुलिस भरिसां मौजूदगी में हिकिड़े माण्हूअ खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे ऐं उन खां गाॾी फुरे हलिया था वञनि, पुलिस को बि उन में तहरुक नथी करे, त असां मजबूर इन ॻाल्हि ते था अचूं त शायदि छा पर यकीन सां त ॾोहारी ऐं इंतिज़ामिया इहे ॿिन्हिनि जी पाण में गठजोड़ आहे, हिक ॿिए सां पंहिंजा हिक ॿिए जा साथारी आहिनि। पर उन्हनि माण्हुनि खे गाॾियूं मोटाए था ॾियनि जन जो असर रसूख़ आहे, जन जो वास्तो आहे, उन्हनि खे त गाॾियूं मिलनि थियूं। असीं मुतालबो था कयूं पिया इंतिज़ामिया खां त महिरबानी कयो, जन खां तव्हां गाॾियूं वठी मालिकनि जे हवाले कयूं आहिनि। असां पुछणु था चाहियूं त उहा कहिड़ी पाथारी तां तव्हांखे गाॾी मिली। असांजो मुतालबो SSP कंबर खां आहे त ही नाल जेके SH ऐं जेके सिटी इंचार्ज असांजे निड़ में लॻा था त इन शइ जी ज़िम्मेवारी पुलिस जी आहे। राति मूंखे कंहिं पुलिस वारे फ़ोन कई, यार तव्हां धरणो न हणो, असां काफ़ी गाॾियूं मोटायूं, भाउ तव्हां गाॾियूं मोटायूं आहिनि, उनजा चोर ज़ाहिर छो नथा कयो? या त चोर ताक़तवर आहिनि, जेकॾहिं चोर ताक़तवर न आहिनि त तव्हां पाण चोर आहियो। असांजो इहो ई कंबर छदाकोट SP DIG लाड़काणे खां मुतालबो आहे त हे नाल ऑफिसर हटाए ऐं हे ग़रीबनि जूं चोरियूं वापसि कराए ऐं उन चोरनि खे वाखो कराए। उहे इन्हनि सभिनी शयुनि खे बालाए ताक़ रखी करे पार्टी जे मामलनि खे ऐं लॉबिंग वारे मामलनि सभिनी खे बालाए ताक़ रखी करे हिननि मसइलनि जे अंदरि सभई गॾु थियनि। जे गॾु न थींदा त हिकु हिकु करे मारिया वेंदा, हिकु हिकु करे लुटिया वेंदा, लेकिन इन मसइले जो हल न निकिरंदो। हर कंहिंखे जुदागाना तरीक़े सां इहा मार मिलंदी। जे गॾु थींदा त केरु तव्हांखे कुझु बि कोन थो करे। ॻाल्हि इहा ई आहे जो मुजरिमनि खे थोरे घणे प्रेशर खां बाद में उन्हनि खां शइ त रिकवर कई थी वञे, सो बि ॾाढे माण्हूअ जी, कंहिं ग़रीब जी न, उहा शइ रिकवर करे उन्हनि खे जेको आहे परदे में रखियो थो वञे ऐं उन्हनि खे न कानूनी सज़ा मिले थी, न वरी मुआशरती का सज़ा मिले थी। असां तव्हां कंहिं मुजरिम सां अॼु ॾींहं ताईं बाइकाट कयो आहे, अमन अमान जॾहिं न हूंदो त केरु हिते रहण लाइ तयारु हूंदो? हर कोई ईअं ई राति छॾे हलियो वेंदो। बाक़ी त मजबूरी आहे, हड़ हिते आहिनि, हट हिते आहिनि, घर हिते आहिनि, ॾींहं जो अची कारोबार करिणो आहे।